अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मर हिकांदा होन पिरी सांग म वञन सेण, रहा आहिन रूह में नित जिनी जा नेण, वमाशा जिन वेण थो तारीअ तॻे तिनी हियो। भलारे बिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन त थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिकविरो सलाम शाल क़बूल पवे। 2 जून अरबा जे ॾींहुं तारीख़ी मालूमाती प्रोग्राम कुझु वर्क किताब मां साण करे अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्खूं मेरियूं न थियनि। प्रोग्राम कुझु वर्क किताब में अॼु असीं नाम्यारे लेखक अब्दुल हकीम अरशद जे किताब डूंगर ॾारे वेंदासीं ऐं अमर जलील जे किताब आत्मकथा, नाम्यारे क़ौमप्रस्त अॻवान ऐं लेखक अब्दुल वाहिद आरिसर जे किताब माड़ियन मारिस कीनकी जा वर्क वराईंदासूं। सभ खां पहिरियां जंहिं किताब जा वर्क वरायूं था उहो किताब आहे डूंगर ॾारे वेंदासीं, जंहिंजो लेखक आहे अब्दुल हकीम अरशद ऐं इहो किताब तरतीब ॾिनो आहे मुर्तज़ा लेगारे। इहो किताब मुर्क पब्लिकेशन पारां छपराए पधरो कयो वियो आहे। असां अॼु इन किताब मां जेके वर्क चूंड कया आहिनि उन जो उनवान आहे तरक़ी पसंद ॾाहा नए समाज जा सृजनहार। इंसानी फ़िक्र सोच ऐं शऊर जी तारीख़ एतिरी पुराणी आहे जेतिरी ख़ुदि इंसान ऐं इंसानी समाज जी तारीख़ पुराणी आहे। सोचण सम्झण परखण परवड़ण तज्ज़ियो ऐं तनक़ीद जी सलाहियत इंसान जो ई अहिड़ो ख़ासो आहे जेको खेसि ॿिनि साह वारनि खां छिने हिन काइनात में आला ऐं अरफ़ा मक़ाम ॾियारे थो। क़दीम यूनानियुनि इंसान जी जेका तारीफ़ कई हुई सा ही हुई त इंसान हिकु अहिड़ो ॻाल्हाईंदड़ साह वारो आहे जंहिंजी फितरत में निंढनि ऐं वॾनि असूली ऐं फ़रोई कुली ऐं जुज़वी मसइलनि जे इदराक फ़हम तज्ज़िये ऐं परवड़ जी सलाहियत रखियलु आहे। यकीनन इहा हिकु अहिड़ी नेमत आहे जेका सवाइ इंसान जे हिन काइनात में ॿिए कंहिं बि मख़लूक़ खे हासिलु न आहे। हिन काइनात में सवाइ इंसान जे ॿियूं सभु शयूं फितरत जे जबली कानून जे ॾाढो मजबूर बेवस ऐं बेइख़्तियार आहिनि। जॾहिं त इंसान खे इख़्तियार ऐं इरादे जी ॾात मिलियलु आहे, इंसानी फ़िक्र जी ओसर ऐं इंसानी समाज जी इर्तिक़ा जी तारीख़ शाहिद आहे त इंसान मजमूई तरह कॾहिं बि पंहिंजे फ़िक्र शऊर ऐं इदराक जी सलाहियत खे कुत बणाइण वारे फ़र्ज़ मनसबी खां गाफ़िल न रहियो आहे। क़दीम झंगल पड़े वारे दौर खां जदीद साइंसी ऐं टेक्नोलॉजी जे दौर ताईं इर्तिक़ा जी सॼी तारीख़ इंसानी फ़िक्र जी ओसर जी कहाणी आहे। तारीख़ इहो बि ॿुधाए थी त उन कहाणी जो हीरो कॾहिं बि कंहिं मोड़ ते दिलि शिकस्तो मायूस ऐं नस्तो न थियो आहे। इंसान जे उन्ही अज़म इरादे ऐं लगातार जुहद ऐं जाखोड़ ते हिन काइनात जूं समूरियूं क़ुवतूं रश्क कनि थियूं ऐं निवड़ी निवड़ी खेसि सलाम कनि थियूं। हज़ार सालनि खां इंसान अकुल इरादे फ़िक्र ऐं शऊर जूं मशालूं ॿारे ज़िंदगी जूं अंधेरियूं राहूं रोशन रखंदो आयो आहे। मज़हब हुजे या सियासत इख़लाक़ियात हुजनि या मुआशरत हुजे या फितरत खे तस्ख़ीर करण जा क़ाइदा ऐं क़ानून, ज़रिया वसीला हथियार या औज़ार ठाहिण जो फ़न, हर हवाले सां ज़िंदगी जे राहनि ते असांखे इंसानी फ़िक्र सोच बसीरत ऐं शऊर जूं जरकंदड़ जूतूं नज़र आयूं आहिनि। इंसानी सोच जो इहो तवील सफ़र अदना खां आला आदर्श ऐं ख़ूब खां ख़ूब तर जी तलाश जी न थकाईंदड़ कहाणी आहे। हीअ कहाणी जेतिरी डिघी आहे ओतिरो ई दिलचस्प ऐं पुरकशिश बि आहे। असां मां जिन दोस्तनि कामरेड हैदर बख्श जतोई जो मशहूरु नज़म दरिया शाह, हरी दरियानी दलगीर जो नज़म सिंधु नदी या अलामा इक़बाल जो मशहूरु फ़ारसी नज़म बउनवान ज़ी बहर बेकराना चे मस्ताना मी अरूद, जंहिंजो मरकज़ी तख़ियल गोटी जे नज़म बउनवान मोहम्मद अरबी तां वरितलु आहे, पढ़िया हूंदा त उहे दोस्त मूंसां मुतफ़िक़ थींदा त उन्हनि नज़मनि जे तसुराती तशबीह शाइराणी पीराए में इंसानी सोच जी छोलियूं मारींदड़ सिंधु जे अॻिते वधंदड़ वहकिरे सां ठहकी अचे थी।
जीअं सिंधु दरिया हिमालय जो सीनो चीरे पंहिंजे राह में आयल हर रुकावट, हर रंडक, हर ॻोरे पत्थर ऐं हर बंद खे भञंदो, भोरींदो ऐं पंहिंजी वाट पाण ठाहींदो। कुझु तारींदो, कुझु ॿोड़ींदो, कुझु सुकाईंदो ऐं कुझु उभारींदो, कुझु ॾींदो ऐं कुझु वठंदो, कुझु मिटाईंदो, डाहींदो ऐं कुझु ठाहींदो, अॻिते वधंदो पियो अचे। अहिड़ी तरह हज़ार सालनि जे तसलसल रब्त ऐं ॻांढापे जी मानवी जोड़जग सां इंसानी सोच जो उहो अमल बि जारी रहंदो पियो अचे। जीअं दरिया जी रफ़्तार किथे माठी, किथे पुरजोश, किथे सुरीली ऐं किथे दहशतनाक हूंदी आहे, बिल्कुलु अहिड़ी तरह इंसानी सोच बि मुख़्तलिफ़ हालतनि, मुख़्तलिफ़ माहौल, मुख़्तलिफ़ आब हवा ऐं मौसमनि में इज़हार ऐं रफ़्तार जा मुख़्तलिफ़ अंदाज़ ऐं नवां तौर तरीक़ा इख़्तियार कंदी अॻिते वधंदी रहंदी आहे। इंसानी सोचूं इंसानी समाजी इर्तिक़ा जी तारीख़ में इनकलाब, तसादम, मज़ाहिमत, छिकताण, कशमकश जूं छोलियूं अहिड़ियुनि कैफ़ियतनि जे पस मंज़र में आहिनि जीअं दरिया जो वहिकिरो अॻिते वधंदो रहे थो। बिल्कुलु अहिड़ी तरह इंसानी सोच जी धारा बि हिन आन मुतहरिक रही आहे। इंसानी सोच में जमूद महाल आहे, नामुमकिन आहे ऐं इंसानी फितरत जे ऐन ज़िद आहे। इंसान पंहिंजी आज़ाद राय ऐं इज़हारी ख़्याल जो हक़ तारीख़ जे हर दौर में, हर मोड़ ऐं मरहले ते मञाईंदो आयो आहे। ज़िंदगी जे राहनि ते उन्हनि अमर ऐं लाफ़ानी इंसान जे क़दमनि जा निशान उभ जे सितारनि वांगुरु जरकंदा नज़र अचनि था, जिन पंहिंजे मज़बूत इरादे ऐं लाफ़ानी अज़म ऐं इस्तक़लाल, अटल वेसा ऐं उत्साह सां फ़िक्री इंसान जी राह में आयल हर टकर सां टकर खाई मुस्तक़बिल ॾांहुं वेंदड़ राहूं रोशन कयूं। तारीख़ असांखे इहो बि ॿुधाए थी त इंसानी सोच जो इहो सफ़र गुलनि जी सेज ते न थियो आहे। हर दौर में उन जूं राहूं रोकियूं वियूं आहिनि, हर दौर में ॾाह पडंग सठा आहिनि, हर दौर में इंसानी उमंग नाॾो बंद ॿधाया विया आहिनि। ज़िंदगी जे बवाटे ते हिकु तरफ़ असांखे जबर, तअसुब, ॾाढ, ॾमर ऐं ॾहकाव जा अफ़रियत, इल्म ऐं फ़िकर जूं राहूं रोकींदड़ हलाकूं ऐं चंगेज़ नज़र आया आहिनि। इंसानी अखियुनि ते पटियूं ॿधी हुकूमत हलाईंदड़ माण्हुनि खे जिस्मानी ज़हनी ग़ुलाम बणाईंदड़ वहशी क़ुवतनि ऐं बदीअ जे समूरनि बदकारियुनि जा मुजसमा फ़िरौन, नमरूद, कारून ऐं संदन पगदार नज़र आया आहिनि। ॿिए तरफ़ असांखे महात्मा बुद्ध, सुकरात, मसीह ऐं मोहम्मद अरबी बि नज़र अचनि था, जिन तअसुब, कटरपणे ऐं रिजत पसंदी जे ख़िलाफ़ न रुॻो आवाज़ बुलंद कयो, माण्हुनि खे ऑर्गनाइज़ कयो, पर इंसानी सोच खे वधीक इर्तिक़ा जे राहनि ते गामज़न कयो। इंसानी ॾाह जे राहनि में इहो मंज़र निहायत भयानक मंज़र नज़र ईंदो आहे, जॾहिं वक़्त जूं समूरियूं इस्तबदादी क़ुवतूं, जिन में मुदे ख़ारिज मज़हबी पेशवायत, माण्हुनि खे इक़्तिसादी तौरु ग़ुलाम ऐं महकूम बणाईंदड़ इस्तेहसाली तबिके जा नुमाइंदा जागीरदार ऐं सरमाएदार ऐं माण्हुनि जे आज़ादु ज़हननि ऐं ज़मीरनि ते पंहिंजे मुफ़ाद ऐं बालादस्ती क़ाइमु रखणु ऐं तसरत जमाइण ख़ातिर ठाहियल क़ाइदा ऐं क़ानून, थफींदड़ रियासत जो सियासी इदारो, हाकिमियत, इहे टे इदारा गॾिजी माण्हुनि जे ज़हननि ते धाड़ा हणंदा आहिनि। इंसान जे आज़ादु ज़हन ते जबर जी तलवार टंगे उनखे ज़ोरी पंहिंजो ताबे ऐं फर्मा बरदार बणाइण जा हरबा हलाईंदा आहिनि। अहिड़े घुट ऐं ॿुसट वारे माहौल में इंसानी फ़िकर ऐं सोच ते दरिया वारी शिदत ईंदी आहे। अज़ीम इनकलाबी हीरा अहिड़े ई आवी मां पची ऐं पुख़्ता थी निकिरंदा आहिनि ऐं माण्हुनि जी रहनुमाई कंदा आहिनि। संदन जदोजहद जा तौर तरीक़ा हिक ॿिए खां खणी केॾा बि मुख़्तलिफ़ छो न हुजनि, संदन सोचण जो अंदाज़ ऐं इज़हार जो तरीक़ो, संदन ॿोलियुनि जो लहजो, संदन तनज़ीमनि जी जोड़जक ऐं तरतीब जो नमूनो ज़रूरी न आहे त सभिनी जो हिकु जहिड़ो हुजे, पर बुनियादी मक़सदु हिकु ई आहे ऐं उहो आहे इंसान जे इंसान हथां निजात, इंसानियत जी आज़ादी जो उमंग ऐं हर तरह जी ग़ुलामी ख़िलाफ़ जिहाद। ग़ुलामी बहरहाल ग़ुलामी आहे, तोड़े उहा सियासी ग़ुलामी हुजे, मज़हबी इक़्तिसादी ग़ुलामी हुजे। ग़ुलामी हिकु क़ौम जी ॿी क़ौम हथां हुजे, हिकु तबिके जी ॿी तबिके हथां हुजे, हिकु मुल्क जी ॿिए मुल्क हथां हुजे। ग़ुलामी हर हालत में ग़ुलामी आहे। ग़ुलामी हर शिकल में इंसान जी इर्तिक़ा जे राहनि में वॾे में वॾी रुकावट आहे ऐं जेको अदीब, जेको मुफ़्किर ऐं जेको ॾाहू ऐं फ़लसफ़ी उनजे ख़िलाफ़ आवाज़ बुलंद करे थो या का ज़हनी ऐं फ़िक्री ऐं अमली हलचल हलाए थो, सो पंहिंजे दौर जो सकरात आहे, मसीह ऐं मूसा अलैहि इस्लाम जो सचो पैरोकार आहे। ग़ुलामी, तअसुब, कटरपणे, अस्तबदाद जे ख़िलाफ़ उहो जिहाद उन्ही करे बि ज़रूरी आहे जो क़ौमनि जी ज़िंदगी ऐं मौज दारो मदारी क़ौम जी फ़िक्री सलाहियतनि ते मबनी आहे।
जंहिं क़ौम में सोचणु सम्झणु परखण ऐं परवड़ण जी सलाहियत मौजूदु आहे, जेका क़ौम तनक़ीद जे आफ़ाक़ी तरक़ी पसंद ऐं मुस्बत क़दरनि मयारनि ऐं सचाई जी कसवटी ते पंहिंजो पाण खे परखे थी, सा ज़िंदा रही सघे थी। ऐं जंहिं क़ौम जी फ़िक्री इर्तिक़ा रुकिजी वञे थी, सा नीस्त नाबूद थी वेंदी आहे। फ़क़्ति माज़ी जे शानदार कारनामनि ऐं मुदे ख़ारिज मयारनि जे आधार ते का बि क़ौम ज़िंदा रही नथी सघे। ॾिसणो हीअ आहे त हिन वक़्तु उन जो हाल छा आहे ऐं आईंदे लाइ वटसि कहिड़ो प्रोग्राम आहे। वक़्तु कंहिंजे बि कान न कढंदो आहे। जंहिं क़ौम जे ज़हन जूं खिड़कियूं खुलियल न हूंदियूं आहिनि, जंहिं क़ौम जो इज्तिमाई ज़मीर इस्तबदाद जे छिपन हेठि दबियल हूंदो आहे, जेका क़ौम फ़क़्ति माज़ी परस्ती जी धुॿण मंझि फाथल हूंदी आहे, सा क़ौम वक़्त जे बेदर्द रूलर हेठां चिपजी चिथजी चिचरजी वेंदी आहे। तारीख़ जे सुफ़नि में रोमन तहज़ीब जी तबाही, बगदाद जो सकूत ऐं हिंदुस्तान में मुग़लनि जो ज़वाल ऐं ॿिया निशान असांजी इबरत लाइ काफ़ी आहिनि। उन्ही करे हर दौर जे रोशन ज़मीर ऐं तरक़ी पसंद सोच रखंदड़ दानिशवरनि जो फ़र्ज़ु आहे त हू ज़ुल्म ऐं अन्याय जे अलामतनि सां अखियूं अखियुनि में अटकाए क़ौम जी इज्तिमाई ज़मीर खे सुजाग, मुतहरिक ऐं फ़ाल रखंदा अचनि। ग़लति रीतनि, रस्मनि, रिवायती ऐं मुदे ख़ारिज फ़लसफ़नि ऐं ख़्यालनि ख़िलाफ़ पंहिंजे कलम ऐं इल्म जे ज़रिए आवाज़ बुलंद कंदा रहनि। दानिशवरनि ते इन सिलसिले में वॾी ज़िम्मेवारी आइद थिए थी। दानिशवर क़ौमनि जी तक़दीर डाहे बि सघनि था त ठाहे बि सघनि था। छा असीं फ़िरांस जे इनक़लाब में उते जे ॾाहनि, मुफ़करनि, फ़लसफ़ियुनि ऐं दानिशवरनि जे कलमी काविशनि खे नज़रअंदाज़ करे सघंदासीं? छा असीं इश्तराकी दुनिया जी तमीर में मार्क्स, लेनिन ऐं एंगल्स जे लिखणनि खे नज़रअंदाज़ करे सघूं था? छा असीं चाइना जी तमीर में माओ ज़ेतुंग जे लिखणनि खे नज़रअंदाज़ करे सघूं था? इनक़लाब फ़क़्ति ख़ारिजी भञिडा ऐं सियासी उथल पुथल ऐं समाजी तब्दीली जो नालो न आहे। हर इनक़लाब जो नक्शो, डिज़ाइन, प्लानिंग ऐं तसुराती ख़ाको सभ खां पहिरियां ई दानिशवरनि जे पंहिंजी ज़हनी ऐं बातिनी दुनिया में वजूद पज़ीर थींदो आहे ऐं उनखां पोइ ख़ारिजी माहौल ते पंहिंजी अंदरूनी सघ, सलाहियत ऐं क़ुवत जे बुनियाद ते असरअंदाज़ थींदो आहे। माओ ज़ेतुंग जे लफ़्ज़नि में इल्म मां ई अमल जो रस्तो फुटंदो आहे ऐं अमल मां ई इल्म, शऊर ऐं फ़िक्र में पुख़्तगी ईंदी आहे। सचा दानिशवर क़ौमनि जो क़ीमती असासो हूंदा आहिनि। इंसानी समाज में हीअ हेॾी सारी जेका असीं तरक़ी ॾिसूं था, सा उन्हनि जे फ़िक्री ऐं शऊरी काविशनि जो नतीजो आहे। तारीख़ जे हर दौर में असांखे अहिड़ा रहबर, रहनुमा ऐं हीरा मिलनि था जिन पंहिंजे आला आदर्शनि ख़ातिर पंहिंजूं ज़िंदगियूं दाव ते लॻाए सचाई जो इल्मु बुलंद कयो, जिन खे मकर, फ़रेब, दजल, दहशत, ॾाढ ऐं ॾहकाव जो को बि हरबु पंहिंजे मक़सद तां थेड़े न सघियो आहे। फ़िक्र ऐं शऊर जे लिहाज़ सां असांजी सिंध अञा सुंड न थी आहे। सदियुनि खां हिते इल्म ऐं फ़िक्र जी जेका जूत जरकंदी रही आहे, उहा अॼु बि पंहिंजे पूरे आब ऐं ताब, चमकाट ऐं तजली सां ज़ुल्म ऐं ज़ुल्मात जे कारी कारी राह जे उदायन सां अटकियल आहे। रखी रखी ऐं दुखी दुखी कलम जी ज़ुबान मां का अहिड़ी दाह निकिरी वेंदी आहे जो सॼे पाप नगर जी पीढ़ी लुॾी वेंदी आहे। सिंध मां जेको अदब, जेको फ़िक्र, जेको शऊर ऐं जेका सिनाड़ियल सोच उभरी रही आहे, उन खे ॾिसी मुस्तक़बिल ते असांजो वेसाह वेतर वधी वञे थो ऐं उहो यकीन पुख़्तो थी वञे थो त दुनिया जे हिन मंज़रनामे में सिंध ज़रूरु अॻिते हली पंहिंजो तारीख़ी किरदारु अदा कंदी। असांजो ईमान आहे त असांजे ॾाहनि, मुफ़करनि, इनक़लाबी अॻवान जूं लिखणियूं ऐं फ़िक्री ऐं अमली काविशूं ज़रूरु रंग लाहींदियूं ऐं सिंध मां हिकु नई सिंध दुनिया ते उभरी ईंदी, जेका इंसान ज़ात लाइ अमन, मुहबत, इंसाफ़, बराबरी ऐं एकता जो नमूनो बणिजी इंसान ज़ात जी रहनुमाई कंदी। हीअ ज़ुल्म, इस्तेसाल, बेइंसाफ़ी ऐं अण बराबरी वारो मुदे ख़ारिज समाज हाणे पंहिंजे पुॼाणी ऐं मंतकी अंजाम ते अची पहुतो आहे। तारीख़ जो फीथो अॻिते वधंदो पियो वञे। इनक़लाब हिन समाज जे पाताल मां उभरी ऐं जॾहिं उथल खाधाई त उन जी राह में जेके बि रुकावटूं खड़ियूं कयूं वियूं आहिनि, से कख पन वांगुरु लुढ़ी वेंदियूं। तरक़ी पसंद क़दरनि जी ताक़त ऐं तवानाई आॾो को बि मुदे ख़ारिज नज़रियो ऐं इस्तेसाली सोच सट सही न सघंदी। समूरियुनि इस्तेसाली परमारी क़ुवतनि खे असीं सिंध जा दानिशवर वाज़ह लफ़्ज़नि में इहो ॿुधाइणु मुनासिबु सम्झूं था त हाणे इंसान ज़ात ते इंसान जी हाकिमियत ऐं मज़लूम क़ौमनि खे बांदी बणाइण वारो दौरु ख़तमु थी रहियो आहे। हीअ मज़मून हो नाम्यारे लेखक ऐं शाइर अब्दुल हकीम अरशद जो, जेको अब्दुल हकीम अरशद 31 मार्च 2004 ते लिखियो हो। इहो असां अव्हां लाइ चूंड कयो ॾूंगर ॾारे वेंदासीं किताब मां
जेको किताब तरतीब ॾिनल आहे मुर्तज़ा लिगारी जो ऐं इहो किताब मुर्क पब्लिकेशन पारां छपराए पधिरो कयो वियो आहे। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। अव्हां ॿुधी रहिया आहियो दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जुमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि। जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वञे थो। इल्मु, अदब, सियासी, समाजी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि खे अवली जे बुनियाद ते नशर कयो वेंदो आहे। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। असांखे अव्हां जे सहकार ऐं माली सहायता जी ज़रूरत आहे। अॻिते अची असां सां सहकार करियो। रेडियो जी नशरियात अव्हां पंहिंजे मोबाइल फ़ोन ते बि ॿुधी सघो था। हींअर ई प्ले स्टोर में वञी रेडियो वॉइस ऑफ सिंध जी ऐप डाउनलोड करियो। हर वक़्तु ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। उन सां गॾोगॾु जेकॾहिं अव्हीं असांजो गुज़िरियल प्रोग्राम ॿुधणु चाहियो था त हींअर ई यूट्यूब ते वञी सर्च कयो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में हाणे शामिल करियूं था अमर जलील जी किताब आत्म कथा मां चूंड वर्क। अमर जलील जी आत्म कथा सेकंड एडिशन काछे पब्लिकेशन पारां छपराए पधिरो कयो वियो आहे। उन किताब मां असीं अव्हां जी ख़िदमत में कुझु वर्क पेश करे रहिया आहियूं। मां मुंहुं वराए गुज़री वियल अधु सदी खां ॾहाको खनि साल पुठिते ॾिसां थो। रतन तलाए गवर्नमेंट प्राइमरी स्कूल कराची खे बाहि ॾिनी अथाऊं। डिसंबर 1947 उलाव दर दरियुनि ऐं बालकुनियुनि मां भंभट करे उभरी रहिया आहिनि। हुजूम में हिकु 10-12 सालनि जो छोकिरो हैरत ऐं अचर जे विचां बाहि जे भंभटनि ॾांहुं ॾिसी रहियो आहे। परेशानी सबबु हू तबाही थी वियो आहे। खेसि कुझु सम्झ में नथो अचे त छा करे। हूअ उभरंदड़ उलाउनि ॾांहुं वधे थो। माण्हू खेसि रोके छिके पोइते कनि था। माण्हू जी बाहुनि में जकड़ियल छोकिरो रड़ियूं करे रहियो आहे। छो 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 1947 मार्च या अप्रैल जो महीनो 63-64 साल गुज़री विया आहिनि इन ॻाल्हि खे। उन वक़्त ताईं असांजे कचड़े ज़हन में अंग्रेज़नि खे हिंदुस्तान मां कढण जूं ॻाल्हियूं हलंदियूं हुयूं। वरनि जे ओसे पासे वेंदे या लंघंदे मुल्क खे अंग्रेज़नि जी ग़ुलामी खां आज़ादु कराइण जूं ॻाल्हियूं ॿुधबियूं हुयूं। पोइ अलाए छा थी पियो। अंग्रेज़नि खे मुल्क मां लोधे कढण बदिरां मुल्क विरहाइण जूं ॻाल्हियूं निकिरी पियूं। चयाऊं पिए त हिंदुस्तान खे भाङा कंदा। हिकु भाङे में हिंदू रहंदा, ॿिए भाङे में मुस्लमान रहंदा। ॿिन्ही भाङनि खे जुदा रखण लाइ विच में का सरहद छिकींदा या भित बीहारींदा। उन क़िस्म जे ॻाल्हियुनि असां छोकिरनि खे मुंझाए विधो। NGV हाई स्कूल जे टेनिस कोर्ट ते टेनिस बॉल सां क्रिकेट रांदि करे साझी वेले सईद मंज़िल वटि अची बीहंदा हुआसीं ऐं माहौल में ईंदड़ तब्दीली खे महसूसु कंदा हुआसीं। असांजे ओड़े पाड़े में रहंदड़ ऐं असांजे घर ईंदड़ वेंदड़ पंहिंजे अज़ीज़नि खां वधीक वेझनि हिंदू फैमिलियुनि मुस्लमानी वेस वॻा पाए वरिता हुआ। हरदम खिलण ऐं मुरकण वारनि चेहरनि ते ख़ौफ़ जा पाछा उभरी आया हुआ। हिरास संदन घरनि ते छांइजी वियो हो। अहिड़ी गैर यकीनी वारी सूरतहाल में मुंहिंजी ज़हनी ओसर थी रही हुई। हिकिड़े ॾींहुं सईद मंज़िल जी कुंड वटि माण्हुनि खे टोलनि में बीठे ऐं सरगोशियूं कंदे ॾिठोसीं। कराची में प्रिंस रोड ते कुझु हिंदू फैमिलियुनि ते हिंदुस्तान मां लॾे आयल मुहाजिरनि खूनी हमला कया हुआ। इते कंहिं वॾे वाक चयो रतन तलाव स्कूल खे बाहि ॾिनी अथाऊं। इन हिकु जुमिले मुंहिंजी ईंदड़ ज़िंदगी जी जनम पत्री लिखी छॾी। मुंहिंजे लाड़नि, रवैयनि, यकीननि ऐं एतिक़ादनि जो फ़ैसिलो करे छॾियो। तमामु नंढड़ी जमार में मूं मज़हबनि जे नाले में नफ़रतनि खे बदतरीन रूप में ॾिसी वरितो। होश हूंदे बि मां बेहोश बंदर रोड लताड़े टेम्पल रोड तां डोड़ंदे रतन तलाव स्कूल आॾो वञी बीठुसि। हुजूम में कुझु माण्हू हंबोशूं हणी नारा बुलंद करे रहिया हुआ, लेके रहेगे पाकिस्तान। कुझु माण्हू माठ करे स्कूल जे दरियुनि मां उभॾां उभरंदड़ उलाव ॾिसी रहिया हुआ। कुझु देरि खां पोइ फायर ब्रिगेड जूं 2 गाॾियूं आयूं ऐं बाहि विसाए हलियूं वियूं। मां घर मोटी आयो हुउसि। अमां सां चिंबड़ी रोई पियो हुउसि। मूंखे ॾाढो ॾुख थियो हो, ॾाढी तकलीफ़ पहुती हुई। दिलि पे चाहियो हाव फाड़े रुआं, रड़ियूं करियां, मथे में मिटी विझां,
उन शाम खां पोइ आयल राति ॾाढी भवाइती हुई। अखियूं बंदि करियां त स्कूल खे लॻल बाहि जा बंभट नज़र अचनि। अखियूं खोलियां त पाण खे पजंदे महसूसु करियां। इन क़िस्म जी भवाइती कैफ़ियत गैर मामूली हुई। रतन तलाव स्कूल मुंहिंजो पहिरियों दरसगाह हो। रतन तलाव स्कूल जा उस्ताद मुंहिंजा पहिरियां उस्ताद हुआ। रतन तलाव स्कूल में पहिरियां दोस्त मिलिया हुआ। इंदिरा, अर्जन, परशोत्तम ऐं सुशेल। रतन तलाव स्कूल जे रांदियुनि वारे मैदान में मूं पहिरें दफ़े फुटबॉल खे थुॾा हया हुआ ऐं बैट हथ में खई हुई। सुबुह जो 9:30 लॻे स्कूल जी असेंबली थींदी हुई। 4 दर्जन जा असीं शागिर्द छोकिरा ऐं छोकिरियूं 4 कतारूं ठाहे बीहंदा हुआसीं। हेड मास्तर डिघे पोल सां ॿधल रसियूं छिके 3 रंगनि वारो झंडो झुलाईंदो हो। 4 शागिर्द अवल राबंद्रनाथ टैगोर जो तरानो, जन मन घन ऐं पोइ अलामा इक़बाल जो तरानो सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा ॻाईंदा हुआ ऐं कतारनि में बीठल शागिर्द हुननि सां सुर में सुर मिलाईंदा हुआ। सभिनी शागिर्दनि लाइ मंझंदि जी मानी घरां ईंदी हुई। असीं नंढियूं टोलियूं ठाहे कॾहिं 2 ॼणा त कॾहिं 4 ॼणा पाण में फंडे विराहे मानी खाईंदा हुआसीं। उस्तादनि खां न मिलंदी हुई छड़ब, न मिलंदा हुआ दड़का। क्लास हलंदे मौक़े महल सां टीचर असांखे शौरी तरबियत ॾींदा हुआ। धरती असांजी माउ आहे। पंहिंजी माउ खे अंग्रेज़नि जी ग़ुलामी खां आज़ादु कराइणो आहे। अंग्रेज़नि खे पंहिंजे मुल्क मां धिके कढणो आहे। असांजो मरणु जीअणु माउ सां आहे। अहिड़े माहौल में मूं पीढ़ वारे पत्थर जहिड़ा 4 साल गुज़ारिया हुआ। हींअर मां 74 सालनि जो अची थियो आहियां। उन 74 सालनि में मूं अनेक लाहा चाढ़ा ॾिठा आहिनि, पर मां रतन तलाव स्कूल में गुज़ारियल 4 साल विसारे न सघियो आहियां। अॼु बि मुंहिंजे लाशऊर में लोह ते महफ़ूज़ थियल आहे त जंहिं धरती ते मूं जनमु वरितो सा धरती मुंहिंजी माउ आहे। मां 1936 में ॼाओ हुअसि। उन वक़्तु पाकिस्तान जो नालो निशान न हो, फ़क़्ति हिंदुस्तान हो। तंहिं करे मां पैदाशी हिंदुस्तानी आहियां। इहा तारीख़ी हक़ीक़त आहे जंहिंमें कंहिं बि क़िस्म जी तब्दीली आणु इम्कान खां ॿाहिरि आहे। 1947 में मुसलमान सियासतदाननि मुंहिंजी माउ खे ॿध करण में कामयाबु थिया। इन ॻाल्हि खे 63 साल गुज़री विया आहिनि, पर मां पंहिंजी माउ जो विरहाङो क़बूलु करे न सघियो आहियां। माउ जो विरहाङो थी न सघंदो आहे। संस ॿार विरहाइजी वेंदा आहिनि। रतन तलाव स्कूल खे ॾिनल बाहि फायर ब्रिगेड जूं 2 गाॾियूं विसाए हलियूं वियूं, पर मुंहिंजे मन में ॿरियल सोचनि जो मच विसाए न सघियो हुयो। मुंहिंजो रतन तलाव स्कूल न हिंदू हो, न मुस्लमान हो, न मंदरु हो, न मस्जिद हो। पोइ मुंहिंजे स्कूल खे बाहि छो ॾिनी हुआऊं? धरती खे माउ मञण जो दर्स मूंखे इन स्कूल मां मिलियो। मूं पंहिंजी माउ जो विरहाङो जेतोणीकि तारीख़ी हक़ीक़त आहे, पर क़बूल न कयो आहे। मां माउ जे शरीर ते निकितल सरहदनि जो मुनकिर आहियां। मां बादल आहियां। सरहदनि खे कथ में न आणींदो आहियां। मां वाह वांगुरु ॿिन्ही मुल्कनि मथां उॾामंदो रहंदो आहियां। मुंहिंजे तस्वर जी का बि हद मुक़ररु थियल न आहे। मुंहिंजी आत्मा, मुंहिंजो रूह आज़ादु आहे। मां बिना पासपोर्ट, बिना वीज़ा जे कराची मां उॾामी कलकत्ते जे एडन गार्डन में क्रिकेट मैच ॾिसी मोटी ईंदो आहियां। मां मधुबन ऐं मथुरा मां थी ईंदो आहियां। काशी मां तीर्थ यात्राऊं करे ईंदो आहियां। बंद्राबन वेंदो आहियां। मां पोनी जे घटी में उन जाइ खे ॻोल्हींदो आहियां जिते मुंहिंजी माउ जनमु वरितो हो। मां मुंबई जे उन पाड़े लाइ वाझाईंदो आहियां जिते मुंहिंजी माउ वॾी थी हुई। तॾहिं मूं वटि न हूंदो आहे पाकिस्तानी पासपोर्ट ऐं पासपोर्ट ते लॻल हिंदुस्तानी वीज़ा। मुंहिंजो तस्वर सरहदनि जो पाबंद न आहे। मां 1936 में ॼाओ हुअसि। मां पैदाशी हिंदुस्तानी आहियां। मां खणी किथे बि रहां, पर हिंदुस्तान में आज़ादी सां अचणु वञणु, घुमणु फिरणु, रहणु, यात्राऊं करणु मुंहिंजो बुनियादी इंसानी इख़लाक़ी ऐं पैदाशी हक़ आहे। उन हक़ खां मुंहिंजी फ़ानी ज़ाहिर खे हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे हुकूमतनि महरूम रखियो आहे, पर मुंहिंजे बातन, मुंहिंजे रूह खे न। मुंहिंजो रूह दुनिया जी कंहिं बि सरहद जो पाबंद आहे। पोइ उहा सरहद खणी सियासी हुजे, समाजी हुजे, मज़हबी हुजे या कंहिं अक़ीदे जी हुजे, मां सम्झां थो, महसूसु करियां थो त इन क़िस्म जी ज़हनी कैफ़ियत मूंखे कंहिं न कंहिं ॾींहुं दीवानगी जो दर ॾेखारींदी। रतन तलाव प्राइमरी स्कूल कराची मां प्राइमरी तालीम जा 4 दर्जा पास करण खां पोइ मूंखे NGV हाई स्कूल कराची जे 1 दर्जे में दाख़िला वठी ॾिनी हुआ। अंग्रेज़नि जे दौर में प्राइमरी जा 4 दर्जा पास करण खां पोइ हाई स्कूल जा 7 दर्जा पास करणा पवंदा हुआ।
तॾहिं वञी मैट्रिक थींदी हुई। उन्हनि ॾींहनि में NGV हाई स्कूल जे शुमार कराची जे बहितरीन स्कूलनि में थींदो हो। ॿिया सुठा स्कूल हुआ सेंट बेट्रिकस स्कूल, कराची ग्रामर स्कूल, क्रिश्चियन मिशनरी स्कूल, BVS पारसी स्कूल ऐं मामा पारसी गर्ल्स स्कूल। मज़हब तरफ़ लाड़ो रखण वारा वालदेन पंहिंजे ॿारनि खे सिंध मदरसे में पढ़ाईंदा हुआ। 1940 धारे डाउ मेडिकल कॉलेज जी तोसी लाइ ज़रूरत महसूसु कई वई हुई। डाउ मेडिकल कॉलेज सां लॻोलॻि NGV हाई स्कूल जी इमारत हूंदी हुई। ॿई तालीमी इदारा सरकारी हुआ। फ़ैसिलो कयो वियो त ईंदड़ वक़्त में तालीमी ज़रूरतनि जी पूराई लाइ NGV हाई स्कूल जी हिकु आलीशान इमारत ठहिराई वेंदी। तंहिं करे NGV हाई स्कूल खे डाउ मेडिकल कॉलेज जे साम्हूं कोटवाल बिल्डिंग में आर्ज़ी तरह शिफ्ट कयो वियो हो ऐं स्कूल जी असलूकी इमारत डाउ मेडिकल कॉलेज खे ॾिनी वई हुई। मूंखे यादि नथो अचे त कोटवाल बिल्डिंग में मराठनि जो या गुजरातियुनि जो को स्कूल हूंदो हो। कोटवाल बिल्डिंग स्कूल इमारत हुई, उते मूंखे पहिरें दर्जे में दाख़िला वठी ॾिनी हुआऊं। सन हो 1946 जो। NGV हाई स्कूल जी नई इमारत लाइ सरकार बंदर रोड ते शहीद मंज़िल भरिसां का क़दीम सरकारी ऑफिस किराए पट करे छॾी ऐं स्कूल जी इमारत जो कमु शुरू करायो वियो। शहीद मंज़िल जे भरिसां एडल जी डेनशाह बिल्डिंग जे 8 नंबर फ्लैट में असांजो घर हो। असांजी फ्लैट में आख़िरी कमरे जो रुख़ सिधो सो उन तरफ़ हो जिते पुराणी सरकारी ऑफिस खे ॾाहे NGV हाई स्कूल जी अॾावत शुरू कई हुआऊं। रतन तलाव स्कूल में प्राइमरी तालीम पिराइण दौरान मूं NGV हाई स्कूल जी अॾावत खे आहिस्ते आहिस्ते उसरंदे ॾिठो हो। हिंदुस्तान जे कंहिं जाबलू इलाइक़े मां पथरनि जा पहाड़ आणे गॾु कया हुआऊं। सवें राजस्थानी कारीगर पथरनि खे माप मुताबिक़ टुके पथरनि मां ब्लाक ठाहींदा हुआ। सुपरवाइज़र फुट पटियूं ऐं फीता खणी हिकु हिकु ब्लाक जी चकास कंदा हुआ। सवें मज़दूर ऐं मिस्त्री उसरी वियल ऊची लोही छेड़ियुनि ऐं मुतरकनि सां पथर टुकण शुरू कंदा हुआ। सवें छेड़ियुनि ऐं मुतरकनि जो हिकु लय ऐं हिकु ताल में आवाज़ शाम ताईं ॿुधण में ईंदो हो। पोइ कमरे जी बालकोनी में अमां संदल विझी छॾियो हो। अमां घणो करे पटाटा बसर ऐं ॿियूं भाॼियूं संदल ते पलथी मारे वेही छिलींदी हुई। वांदी वेही न सघंदी हुई। कमकार न हूंदो हुअसि त संदल ते वेही अख़बारूं ऐं सचल साईं जो रिसालो पढ़ंदी हुई। कॾहिं कॾहिं टिक ॿधी सवें मिस्त्रियुनि मज़दूरनि खे छेड़ियुनि ते मुतरका हणंदे ॾिसंदी हुई ऐं अलाए छा सोचींदी हुई। गार्डन रोड वारी बुरहानी बिल्डिंग मां शिफ्ट करे असीं 1942 में एडल जी डेनशाह बिल्डिंग वारे फ्लैट में आया हुआसीं। 3 ॾींहनि में बि पथरनि खे छेड़ियुनि ऐं मुतरकनि सां टुके ब्लाक ठाहिण जो कमु हली रहियो हो। पुराणी ॾिठल सरकारी इमारत जो मलबो खॼी रहियो हो। लाॻीतो 4-5 साल साॻी ताल साॻी लय सां ईंदड़ छेड़नि मुतरकनि जो आवाज़ मुंहिंजे ॿाल उस्ता निंढपिण जो हिसो थी वियो आहे। NGV हाई स्कूल जी नई इमारत हथनि सां टुके घड़े ठाहियल लखें किरोड़नि ब्लाकनि सां तयारु कयल आहे। NGV हाई स्कूल जी इमारत अबतर हालत ॾिसी मां शिदत सां महसूसु कंदो आहियां त बरे सग़ीर जे हिन हिसे में असीं रहण वारा अहिड़ी आलीशान इमारत जे लाइक़ ऐं क़ाबिल न हुआसीं। हींअर त इमारत जे मथां संगे मरमर ते लिखियल NGV हाई स्कूल वारो पथर पटे लाहे छॾिया अथाऊं। उन हंधि सीमेंट सां लिखायो अथाऊं NGV बिल्डिंग। अहिड़ी तरह राजस्थान ऐं जैसलमेर खां घुरायल पथर ऐं मार्बल सां ठाहियल NGV हाई स्कूल जी आलीशान इमारत कब्ज़ा खोरन लाइ सणभो गिरह थी पई आहे। NGV हाई स्कूल जी नई इमारत जे हिकु हिसे ते सभ खां पहिरियां सिंध असेंबली ते नाजाइज़ कब्ज़ो कयो हो। 1947-48 उन वक़्तु कराची पाकिस्तान जे गादी वारो हंधि हो। सिंध असेंबली जी पंहिंजी इमारत मरकज़ी सरकार जे इस्तेमाल में हुई, जिते वफ़ाक़ी या क़ौमी असेंबली जा इजलास हलंदा हुआ। उनखां पोइ सिंध हुकूमत जे डायरेक्टोरेट ऑफ एजुकेशन NGV हाई स्कूल जे हिकु हिसे ते कब्ज़ो करे ऑफिस खोली। ॾिसंदे सिंधी अदबी बोर्ड NGV हाई स्कूल जे ॿिए हिसे ते कब्ज़ो करे ऑफिस खोले छॾी। इहे सरकारी कब्ज़ा हुआ, हर लिहाज़ खां नाजाइज़ हुआ। पोइ खैरन सां PWD वारनि स्कूल जे हिकु हिसे ते कब्ज़ो करे वरितो। पोइ त हिकिड़ा दफ़्तर खुलिया पए त ॿिया के बंदि पे थिया। स्कूल वियो तबाह थींदो। रोज़गार सबबि 28 सालनि वारी जलावतनी काटे कराची मोटी आयसि। दिलि ॿाल ओस्ता निठपिण जा पेरा खणण लाइ छिक खाधी। डॉक्टर
इमदाद बलोच मां NGV स्कूल ॾिसण वियासीं। इमदाद बलोच मूं साॻे साल 1953 धारे NGV हाई स्कूल मां मैट्रिक कई हुई। MBBS करण खां पोइ इमदाद NT यानी नक कन ऐं गले जे बीमारियुनि लाइ इलाज ऐं सर्जरी में ॿाहिरियां स्पेशलाइज़ कयो ऐं अॻिते हली बेनज़ीर भुट्टो जो मुआलिज थियो। NGV हाई स्कूल जी मौजूदा हालति ॾाढी अफ़सोसनाक आहे। इमारत ॾिसी ॾाढो ॾुख थियो। उन स्कूल सां मुंहिंजो रूह जो रिश्तो आहे, जीअं रतन तलाव प्राइमरी स्कूल सां आहे। स्कूल वीरान ऐं तबाह हाल पे ॾिठो। विरांडनि में भॻल टुटल मेज़नि कुर्सियुनि ऐं डेस्कनि जा ॾह, कंस्ट्रक्शन जो रहिजी वियल सामान, क्लासनि जूं बेंचूं पुराणियूं ऐं ॾोही खाधल, क्लास रूम ऊंदाहा, दज़ मिटी जारा, संग मरमर जूं ॾाकणियूं ग़लाज़ ते पान जे पीकनि ऐं थुकनि सां थफियल, टॉयलेट एतिरी क़दुरु बदबूदार, गंदा ऐं कराहत आमीज़ जंहिंजो असीं तस्वर बि करे नथा सघूं। जीअं उजड़ियल ऐं बर्बाद थियल सिंध ॾिसी मूंखे शाह लतीफ़ जे हिक बैत जो मफ़हूम वाज़ह सूरत में नज़र ईंदो आहे, तीअं NGV हाई स्कूल जी हाणोकी हालति ॾिसी साॻे शहर जो मफ़हूम दिलि ते तरी आयो। जिते हंज हुआ उते कांव ऐं कागेरा कया। स्कूल जे अहाते में गैर क़ानूनी अदावतूं ऐं अध में छॾियल अदावतनि लाइ आंदल रेती बजरी बिलाक ऐं भॻल टुटल शटरिंग जा तख़्ता पिया हुआ। स्कूल जे जंहिं हिसे ते 50 वरिया अॻु डायरेक्टोरेट ऑफ एजुकेशन कब्ज़ो कयो हो, साॻिए हिसे ते हींअर हिकु NGO जो कब्ज़ो आहे। स्कूल अंदरि 400 वालनि जेतिरी ज़मीन अलाह जे नाले में फबाए कंहिं मुला मसीत ऐं मसीत मथां पंहिंजो घर ठाराए छॾियो आहे। हेठि अलाह जो घर त मथां मुला जो घर। अलाह जे नाले में जंगियूं ॿुधियूं ऐं तारीख़नि में पढ़ियूं हुयूंसीं। हींअर मुसलमाननि लाइ अलॻि थलॻि ठाहियल मुल्क पाकिस्तान में अलाह जे नाले में ज़मीननि ऐं माण्हुनि जे इमलाक ते नाजाइज़ कब्ज़ा ॾिसी रहिया आहियूं। का झलपल कोन्हे, मुला ॾंदे ॾांद थी पिया आहिनि। स्कूल जे कुझु ॿिनि हिसनि ते बि कब्ज़ा कयल हुआ। स्कूल जे 3 माड़ काठ कबाड़ लाइ छॾियल हुई। ख़बर मिली त मैट्रिक क्लास में सिंधी शागिर्दनि जो कुल तइदाद 9 आहे। इन हक़ीक़त जे आईने में असीं कराची में सिंधियुनि जो आईंदो ॾिसी सघो था। हेड मास्टर जी ऑफ़िस कंहिं मुफ़लिस जी ऑफ़िस महसूसु थी। 1947 खां पोइ विरसे में मिलियल NGV हाई स्कूल जे हेड मास्टर जी ऑफ़िस आलिशान फर्नीचर ऐं हर तरफ़ जरकंदड़ अलमारियुनि सां सिंगारियल हूंदी हुई। अलमारियुनि में तजला ॾींदड़ ऐं चमकंदड़ ट्राफियूं, कप, शील्डूं ऐं ॿिला ऐं इनामनि में मिलियल क़ीमती सावनेर सिंगारियल हूंदा हुआ। इहे इनाम इकराम स्कूल जे क्रिकेट, फुटबॉल, डेटिंग ऐं ड्रामाटिक सोसाइटी जे टीमनि सॼे हिंदुस्तान में थियल मुक़ाबलनि में खटिया हुआ। मौजूदा हेड मास्टर जी ऑफ़िस में रदी सरकारी मेज़ ऐं चइनि कुर्सियुनि खां सवाइ कुझु न हो। हिकु तरफ़ बदज़ेबा रेक रखियल हुआ, जिन ते पुराणनि फाइलनि जा अंबार ऐं गंढनि में ॿधल पुराणा रजिस्टर पिया हुआ। ॼारनि ऐं दज़ सां ढकियल कबाड़ खाने में मूंखे हिकु ट्राफ़ी कप नज़र आई। रुमाल कढे ट्राफ़ी तां दज़ लाथम छंडियमि। उकिरियल अखर ज़ाहिर थी पिया। NGV हाई स्कूल जे ड्रामाटिक क्लब उहा ट्राफ़ी 1932 में कलकत्ते में करायल राबंद्रनाथ टैगोर ड्रामा फेस्टिवल में हासिल कई हुई। बाक़ी अनमोल कप, ट्राफ़ियूं, शील्डूं ऐं इनाम केॾांहुं विया, केरु खणी वियो, कंहिंखे का ख़बर कोन्हे। बर्माटिक जे फर्नीचर ऐं अलमारियुनि बाबति बि कंहिंखे का सुध न हुई। 1947 खां अॻु जिते मुंहिंजनि यादनि जा जहान आबाद हुआ, से जहान 1947 खां पोइ अबतर हालतनि 63 सालनि में उजाड़े छॾिया आहिनि। को सबबु त आहे जो मां हिन मुल्क में ख़ुशि न आहियां, उतावलो आहियां, पंहिंजे वतन में पाण खे जलावतन महसूसु कंदो आहियां। NGV हाई स्कूल मां ई मूंखे अक़ीदनि, यकीननि ऐं एतबारनि बाबति सूफ़ियुनि जी वार जो ॾिस मिलियो हो। सन हो 1946। मुंहिंजी उमिरि हुई 10 साल। हिंदुस्तान जे विरहाङे बाबति अफ़वाहनि मुल्क में ऋण ॿारे ॾिनो हो। सदियुनि जा रिश्ता, नाता, मोहबतूं ऐं चाहतूं, रवादारी, लिहाज़, एहतराम ऐं भरवसा सियासी भंभट में वठिजी विया हुआ। कंहिंखे कंहिं ते एतबार न रहियो हो। मां पहिरें दर्जे में पढ़ंदो हुउसि तॾहिं NGV हाई स्कूल आरजी तरह कोटवाल बिल्डिंग में हली रहियो हो। NGV हाई स्कूल जी पंहिंजी असली इमारत में डाव मेडिकल कॉलेज खोलियो हुआ। स्कूल जी नई आलिशान इमारत ज़रे घटि तयारु थियण ते हुई। सर आहूजा असांखे अंग्रेज़ी पढ़ाईंदो हो। विचोले कद वारो, अछो सुहिणो ऐं साफ़ शफ़ाफ़ हूंदो हो। कॾहिं सूट त कॾहिं अछो पाजामो, कुर्तो ऐं मथे ते अछीअ गांधी टोपी पाए ईंदो हो।
क्लास में 20-22 शागिर्द हूंदा हुआसीं। मां कारे कोझे खे सर आहूजा ॾाढो भाईंदो हो। हिकिड़े ॾींहुं सर आहूजा शलवार कमीस में मथे ते जनाह टोपी पाए आयो। असीं शागिर्द वाइड़ा थी वियासीं। मूंखे चिटी तरह यादि आहे त सर आहूजा ॾाढो विसामिल पे ॾिठो। पीरियड वरिताईं पर ध्यानु ॿिए कंहिं तरफ़ हुअसि। रिसेस महिल जॾहिं असीं क्लास मां ॿाहिरि पिया निकितासीं, सर आहूजा मूंखे सॾु कयो। पाण कुर्सी ते वेठो हो। मां सर जे भरिसां वञी बीठुसि। सर आहूजा कुझु हॿकंदे मूंखां पुछियो, तूं सुबुह जो निंड मां जाॻण खां पोइ छा पढ़ंदो आहीं? मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई। चयमि, मां त कुझु बि न पढ़ंदो आहियां। अरे न भाई न, सर आहूजा चयो, तव्हीं मुस्लमान पढ़ंदा आहियो न? ला इलाहा इल्लल्लाह। अॻिते छा चवंदा आहियो? चयमि, मुहम्मदुर रसूलुल्लाह। सर आहूजा पिंसल पनो खणी वरितो ऐं चयो, ॿीहर ॿुधाए। मूं सर आहूजा खे 2-3 दफ़ा कलमो पढ़ी ॿुधायो। सर आहूजा कलमो लिखी वरितो ऐं मूंखे पढ़ी ॿुधायो। ईअं हुन 2-3 दफ़ा कयो। पुछाई, ठीकु पियो पढ़ा न? मूं हाकार कई। सर आहूजा काग़ज़ वेढ़े कमीज़ जे खीसे में विधो ऐं भुणकनि में कलमो यादि कंदो रहियो। लहजे सां गॾु पाण बि ख़ौफ़ विचां कंबंदो रहियो। उन ॻाल्हि खे 64-65 साल गुज़री विया आहिनि, पर मां उन घड़ी जो दर्द विसारे न सघियो आहियां। कराची में एकड़ बेकड़ फ़साद थी पिया। स्कूल बंदि थी वियो। ख़बर पए त सर आहूजा ॿारनि बचनि समेत हिंदुस्तान हलियो वियो हो। तमामु नंढी उमिरि में मूं माण्हुनि खे मज़हबनि जे नाले में दरबदर थींदे, विढ़ंदे, मरंदे, मारींदे, विछड़ंदे ऐं मुहबतनि खे नफ़रतनि में बदिलजंदे ॾिठो हो। जनवरी 1947 में NGV हाई स्कूल कोटवाल बिल्डिंग मां शिफ्ट थी शहीद मंज़िल जे पासे खां पंहिंजी नई इमारत में आयो। असांजी फ्लैट जो पोयों कमिरो बिना स्कूल जे साम्हूं हूंदो हो। कुझु अरसे खां पोइ मूं स्कूल खां सॾ पंध ते थियासाफ़िकल सोसाइटी जे हफ़्तेवार लेक्चरनि में वञणु शुरू कयो। थियासाफ़िकल सोसाइटी पारसियुनि जी सोसाइटी हुई, जंहिंखे पंहिंजी इमारत हूंदी हुई। इमारत में हिकु हॉल ऐं किताबनि सां सथियल लाइब्रेरी हूंदी हुई। हॉल में स्टेज जे मथां थियासाफ़ी जे बानी फ़िलासफ़र एनी बेसंत जो कोल वॾनि अखरनि में लिखियलु हूंदो हो। को बि मज़हब सच खां मथां न आहे। उन कोल में मज़हबनि बाबति मुंहिंजे वीचार जी तस्दीक थियल हुई। साॻे हाल में 1960-62 दौरान मुंहिंजा उर्दू में लिखियल स्टेज ड्रामा थिया हुआ। उन्हनि ॾींहनि में मूं पहिरियों दफ़ो मज़हबनि बाबति अमां खां सचल सरमस जो हिकु बैत ॿुधो हो। मज़हबनि मुल्क में माण्हू मुझाया, पीरनि पंडितनि बुज़ुर्गनि बेहद भुलाया। के निमाज़ूं तोड़े पढ़नि, किन मंदर वसाया, ओॾा कीन आया अक़ल वारा इश्क खे। उहो ॾींहुं अॼोको ॾींहुं मां मज़हबनि जे मुझारनि खां आज़ादु थी वियो आहियां। अलिफ़ अलाह बे जी बात वेई, जेॾहिं कयां परख तेॾहिं सॼण साम्हूं। सो ही सो हूअ सो अजल सो अलाह, सो प्रिय सो पसा, सो वेरी सो वाहिरू, सो राम सो रहीम, सो काशी सो काबो, सो हर हंध हुई आहे। आपे आहू आपे चीता, आपे मारन धाया, आपे साहिब आपे बरदा, आपे मिल धिकाया। हुआ आहे, उन खां अॻिते कंहिंखे का ख़बर न आहे। हिक खे अनेक रूप ॾेई माण्हू वञी मुझारनि में पिया आहिनि। अंत बहरदी ख़बर न काई, रंगी रंग बणाया वारी रमज़ सम्झ में आई। मूंखे मुझारनि खां मक्ती मिली वई। पुछंदा आहिनि त तूं केरु आहीं? हिंदू आहीं, मोमिन आहीं, मसीह आहीं, यहूदी आहीं या गौतम जो ज्ञानी आहीं? जवाब में मां सचल साईं जी सिट झुंगारींदो आहियां। को कीअं चवे, को कीअं चवे, मां जो ई आहियां सो ई आहियां। ना मैं मोमिन विच मसीता, ना मैं विच कुफ्र जा रीता, ना मैं पाका विच पलीता, ना मैं मूसा ना फिरौन। रब न अर्श ते आहे, न फ़र्श ते आहे। रब न मस्जिद में आहे, न मंदर में आहे। रब इंसान जे अंदर में आहे। कुल जग में वॻोड़ तॾहिं पैदा थियो जॾहिं हिक खे अनेक रूप ॾेई माण्हुनि हिक खे विसारे छॾियो। पंहिंजे पंहिंजे ख़ुदा जी बरतरी लाइ माण्हुनि रत जा दरिया वहाए छॾिया। कुदरती आफ़तनि, ज़िलज़िलनि, आतिशफ़िशान, सोनामियुनि ऐं समुंडनि जे उथलण सां एतिरे क़दुरु वॾी तइदाद में माण्हू न मुआ आहिनि ऐं न दरबदर थिया आहिनि जेॾे तइदाद में माण्हू मज़हबनि जे नाले में जोटियल जंगनि में मुआ आहिनि ऐं दरबदर थिया आहिनि। साइंस, टेक्नोलॉजी ऐं शऊर में बेइंतहा उसर जे बावजूदि मज़हबनि जे नाले में वहशतनाक कारवायूं ख़तमु थी न सघियूं आहिनि। उटलंदो उन्हनि कारवायुनि में इज़ाफ़ो थियो आहे। तालिबान मज़हबी जनून जे हिकु भयानक रूप आहिनि।
ही चूंड वर्क हुआ नाम्यारे लेखक कहाणीकार नावल नवीस अमर जलील जा, जेके असां अवांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं किताब अमर जलील जे किताब आत्म कथा मां, जेको काछे पब्लिकेशन पारां छपराए पधरो कयो वियो आहे। अवी ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम कुझु वर्क किताब मां, ऐं आऊं अवांजो मेज़बान आहियां हबीब लगारी। अवी ॿुधी रहिया आहियो दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि, जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ उथारियो वेंदो आहे। इल्मु, अदब, सियासी, समाजी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि खे अवल जे बुनियाद ते नशर कयो वेंदो आहे। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। असांखे अव्हांजे सहकार ऐं माली सहायता जी ज़रूरत आहे। अचो असां सां हमक़दम बणिजो। रेडियो जी नशरियात तव्हां पंहिंजे मोबाइल फ़ोन ते बि ॿुधी सघो था। हींअर ई प्ले स्टोर में वञी रेडियो वॉइस ऑफ सिंध जी ऐप डाउनलोड करियो ऐं हर वक़्तु ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में हाण वर्क वरायूं था किताब माड़िन मारिस कीन खे। हीअ किताब नाम्यारे क़ौमपरस्त अॻवान ऐं लेखक अब्दुल वाहिद आरिसर जो लिखियलु आहे। जी हा, अब्दुल वाहिद आरिसर जी किताब माड़िन मारिस कीन की जा वर्क वरायूं था। अब्दुल वाहिद आरिसर लिखे थो, ए इंसानो, अव्हां जेके रोज़ बेमौत मारिया वञो था, अव्हां जेके नए नमूने सां हर नए ॾींहुं ज़िलत ऐं ख़्वारी जी काती सां कुठा वढिया ऐं टुकड़ा कया वञो था, अव्हां जेके पंहिंजे मुल्क में रहंदे बि ॾिनल हिरासिल ऐं हेसिल ज़िंदगी गुज़ारियो था ऐं अव्हांजे अंदर जे आहुन खे बूटनि हेठां लताड़ियो वञे थो, अवी जेके हर वक़्तु कोर्टनि, थाणनि, ऑफिसनि ऐं अस्पतालनि मां धिकजी गारियूं खाई ॻोढ़ा ॻाड़ींदा ॻोठनि ॾांहुं मोटो था, अव्हां जेके पंहिंजी धरती पडनि ऐं पोठनि तां बेदख़ल कया वञो था, अव्हां जेके तालीमी इदारनि मां ख़ारिज कया वञो था ऐं ज़ंजीरनि में जकड़जी जेल जे हेबतनाक ऐं जवानी जे ॾींहंनि ऐं रातियुनि खे अॾोही वांगुरु खाईंदड़ खोलियुनि जे हवाले थियो था, अव्हां जेके हिकु वेलो दिलि घुरे खाधे सिकंदे क़बरनि भेड़ा थियो था ऐं वरी पुठियां पंहिंजी औलाद खे विरसे में उहा सिक ॾेई वञो था, अव्हां जेके कंहिं हिकु मोहबत भरे ॿोलड़े वाझाईंदे उमिरियूं गुज़ारे छॾियो था, पर उहा मोहबत तव्हांखे नसीब नथी थिए, अव्हां जिन जे जिस्मनि खे रोज़ नफ़रतनि जा झोला साड़ींदा रहनि था, अव्हां जेके पंहिंजे कलम ज़रिए पंहिंजी पसंदि जो कोई गीत लिखी नथा सघो, मुदतूं गुज़रियूं तव्हांजे कलमनि ते लठियुनि जा पहिरा विहारिया विया आहिनि ऐं केतिरा लतीफ़ जज़्बा, केतिरियूं कोमल आरज़ूं अव्हांजे दिमाग़नि ऐं दिलनि में घुटिजी वियूं आहिनि, दफ़न थी वियूं आहिनि ऐं तव्हांजूं दिलियूं अणचियल गीतनि, कहाणियुनि ऐं कविताउनि जूं क़बरूं बणिजी वियूं आहिनि। अव्हां जेके मादरे वतन जे हर ओड़ में पघर जा सेर हारे फ़सुल तयारु करियो था ऐं पोइ बि अव्हांजे जिस्म खे को ख़ूबसूरत कपिड़ो कॾहिं चुमी बि न ॾेई सघियो आहे, अव्हां जेके हिन सरज़मीन जा बहादुर ऐं दलेर फ़र्ज़ंद आहियो, तिन जूं पहिरें थाणनि में बंबियूं ॾाढ़ियूं ऐं कणकनि जे संगनि जहिड़ा शहपर पटिया वञनि था ऐं पोइ जेलनि में अव्हांजे हथनि में ॿुहारा ॾेई भंगियुनि वारो कमु वठी विख विख ते ज़िलतनि जे ज़हर जा ढुक पीआरिया वञनि था, ऐं अव्हां में जॾहिं पंहिंजी फितरी ऐं तारीख़ी अरडाई घड़ी खन लाइ मोटे थी त अव्हांखे कुतनि वांगुरु संघरनि में जकड़े बंदि कयो थो वञे, अहिड़ी रीति अव्हांजी ख़ुदि एतमादी, ख़ुदी ऐं गैरतमंदीअ खे मुॾीअ छुरीअ सां ख़तमु करे अव्हांखे बेहस जानवरनि में तब्दील कयो थो वञे। अव्हां जेके सरकारी मुलाज़िम आहियो, अव्हां जे मथे ते हमेशह गैर मुल्की आकाउनि जे ख़ौफ़ जी तलवार लटकियल रहंदी आहे ऐं अव्हां नौकिरी खे पंहिंजो हक़ न पर चोरी जे माल वांगुरु सम्झी हर वक़्तु ईअं डिॼंदा रहंदा आहियो जीअं हिकु काटकू चोर चोरी जे माल जी मौजूदगी में डिॼंदो रहंदो आहे। पोइ अव्हां उन्हीअ नौकिरी जी हिफ़ाज़त लाइ पंहिंजी धरती जे बचड़नि खे आकाउनि जे इशारनि ते सिगरेटनि सां ॾंभींदा आहियो, उन्हनि जे जवान उमंगनि खे गोलियुनि सां पुरण बणाईंदा आहियो ऐं उन्हनि जे शर्मनाक अखियुनि में ॻोढ़ा आणींदड़ गैस उछलाईंदा आहियो, अव्हां जेके डॉक्टर आहियो ऐं पंहिंजी हैसियत ऐं अहमियत बरक़रार रखण लाइ पंहिंजे क़ौमी भाइरनि खे थुॾा हणी सरकारी अस्पताल मां कढंदा आहियो, आकाउनि जे इशारनि ते पैसे ख़ातिर क़ौमी कारकुननि खे बीमारी जी हालत में अस्पताल मां ॿाहिरि उछलाइण ते मजबूर कया वेंदा आहियो।
अवां जेके सिंध जूं न्याणियूं आहियो ऐं मोहबत जे हिकु सॾ जे जवाब या रूह जे रेले में वक़्ती वहकरे सबबु कुहाड़ियुनि जूं खाज बणिजंदियूं आहियो। अवां जा जुवान जमाण जिस्म ॻिझनि जो खाज बणिजंदा आहिनि, पर अवां जे मन जी आस पूरी न थी सघंदी आहे। अवां जेके सुहाग राज जा ख़्वाब ॾिसंदे ॾिसंदे के अरमान दिलि में खणी सेज सुरही करण बदिरां क़ब्र भेड़ियूं थींदियूं आहियो। अवां जेके पंहिंजे वरनि जे विछोड़े में सर्द रातियूं लुछंदे लुछंदे गुज़ारींदियूं आहियो। अवां जेके पंहिंजे क़ैदी बचड़नि ऐं भाइरनि जूं हर ईद ऐं बरात जे ॾिण ते वाटूं तकींदे निणनि मां नीर वहाईंदियूं आहियो। अवां जेके ॿारड़ा आहियो ऐं पंहिंजे उमेदनि खे बूटनि हेठां चिभाटींदे ॾिसी रड़ियूं ऐं पुकारूं कंदा आहियो। उनखां सवाइ हिकु धरती जा सभु मज़लूम इंसानो, माइरनि जा विछड़ियल पुटड़ो, ग़ुलाम क़ौम जा बेवस इंसानो, राह भटकियल मुसाफ़िरो, अचो पाण में गॾिजूं, अचो दुनिया जे हिन ॻोल्हे ते हिकु नई सिफ़बंदी ठाहियूं जंहिंखे का बि ताक़त टोड़े न सघे। हिन काइनात में हिकु नई जन्नत तइमीर करियूं जंहिंखे को बि शैतान उजाड़े न सघे। हिकु नई काक तइमीर करियूं जंहिंजी काई मूमल कंहिं बि सोढे लाइ न सिके ऐं को बि मेंधरो पंहिंजे मूमल ते शक न करे सघे। जिते प्यार जो काक महल हिमालय खां बुलंद ऐं समुंड खां वधीक गहरो हुजे। फुरियल ऐं फबाइल धरती जा मायूस ऐं महरूम इंसानो, मुंहिंजे मन में अवां सभिनी लाइ बेपनाह मोहबत ऐं प्यार आहे। मूं हिकु गस ॻोल्हे लधो आहे ऐं मूं उनजो मज़ो चखियो आहे। एकता जो मज़ो आहे। मूंखे कसम आहे हिन धरती ते रहंदड़ धरतीअ ॼाई हर माउ जी थञ जो, ऐं आउं सूंह थो खणां हर सिंधीअ माउ जी बेपनाह मोहबत जो। ऐं मूंखे वेसा आहे हर कुंवारे हथ जो तक़दुस जो, जेको मूं वटि गीता बाइबल ऐं क़ुर खां वधीक पवित्र ऐं पाक आहे। त तव्हांखे क़ौमी इतिहाद ऐं क़ौमी ॿधी में उहो मज़ो, उहो सरूर ऐं उहो कैफ़ मिलंदो जेको कंहिं कुंवारे जिस्म जे विसाल में बि न आहे, जेको शैम्पूअनि जी या पूरी बोतल में न आहे, जेको 1 अरब रुपया ख़र्च करे समूरी दुनिया घुमण में न आहे। क़ौमी इतिहाद में उहा ख़ुशी लिकल आहे जेका अमरीकी सदर खे इलेक्शन खटण सां हासिल न थींदी आहे। मूं उन्ही विसाल जा मज़ा ॾिठा, चखिया ऐं हासिल कया आहिनि। अवां उन जा नज़ारा अफ्रीकी कारनि में ॾिसी सघो था, वियतनामियुनि खां पुछी सघो था, अलजाइरी शहीदनि जे क़ब्रनि खां मालूम करे सघो था, निडरनि बंगालियुनि जे गीतनि जे गुंजारण मां उनजी लज़त मालूम करे सघो था। अवां जॾहिं ॿधी करे वरिती त पोइ समूरी दुनिया जूं टैंकूं गॾिजी अवां जूं इमारतूं त डाहे सघनि थियूं, पर अवां जी ॿधी वारे जज़्बे खे ख़तमु नथियूं करे सघनि। आउं सच थो चवां, मूंखे हर माउ जी सींद जो कसम, आउं सच थो चवां। ॿ झिरक पाण में विढ़ी रहिया हुआ, असली हिक ॿिए खे रतो छाण करे विधो हुआऊं ऐं कंहिं बि सूरत में हिक ॿिए खे छॾण लाइ तयारु न हुआ। उहा सूरत हाल ॾिसी आउं अॻिते वधियसि उन ख़्याल खां त ॿई पंहिंजी वेड़ में एॾो त मसरूफ़ आहिनि जो मूंखे जापे न सघंदा ऐं आउं आसानी सां खेनि पकड़े वठंदुसि। पर आउं जीअं ई खेनि वेझो पहुतुसि त ॿई हिक ॿिए खे छॾे उॾामी वञी भित ते कुल्हो कुल्हे में ॾेई वेही मूंखे घोरे तकण लॻा, जीअं चवंदा हुजनि त असां पाण में केतिरो ई छो न विढ़ंदा हुजूं, पर धारनि जे हमले वक़्तु पंहिंजी अंदरूनी वेड़ विसारे पंहिंजे वजूद जे बचाव जो बंदोबस्तु कंदा आहियूं। झिरकनि जी इहा हालत ॾिसी मूंखे पंहिंजी क़ौम जी हालत ते रुअण अची वियो त उहा जे हमले वक़्तु बि पंहिंजी अंदरूनी ॾाढ़ी पट में लॻी पई हूंदी आहे। सिर्फ़ु मुंहिंजी क़ौम एॾी बदकिस्मत आहे जो धारनि जे हमले वक़्तु बि पंहिंजा वेछा न विसारींदी आहे। सिंध ते जॾहिं अरबन हमिलो कयो उन वक़्तु बि सिंधियुनि जा अंदरूनी इख़्तिलाफ़ पंहिंजे उरूज ते रहिया हुआ। सिंध जे केतिरनि गवर्नरनि, मज़हबी महदारनि ऐं सरदारनि महाराजा ॾाहर या सिंध जे क़ौमी हुकूमत जे ख़िलाफ़ अरबन जो तरफ़ वरितो ऐं मुल्की दिफ़ा जे हमराज़नि खां दुश्मन खे वाक़ुफ़ु कयो। अहिड़ी रीति सिंध पंहिंजे क़ौमी हुकूमत खां महरूम थी वई। अॻिते हली जॾहिं दहली वारनि सूमरनि जे अज़ीम मुनसिफ़ाना क़ौमी हुकूमत ते हमिलो कयो तॾहिं पुटु नगर सिंध लाइ विढ़ी रहियो हो त पीउ चनेसर सिंध जी ग़ुलामी लाइ धारे लश्कर जे महदारी करे रहियो हो। पोइ जॾहिं अरगूननि सिंध ते हमिलो कयो त सिंध जा केतिरा सरदार ऐं मज़हबी अॻुवान अरगूननि जे पेशवाई लाइ तयारी में मसरूफ़ हुआ। मुग़लनि जे कब्ज़े वक़्तु सिंध जो हर घटि ऐं घेड़ सिंधी आवाम मुग़लनि लाइ मौत जे खूहनि में तब्दील करे छॾियो हो। उन वक़्तु बि सिंध जा के क़बीला उन्हनि हुरियत पसंदि क़बीलनि सां विढ़ण में मशग़ूल हुआ जेके मथनि सां कफ़न ॿधी मुग़लनि खे सिंध मां कढण लाइ जंग में जुटियल हुआ।
अंग्रेज़नि जे हमले वक़्तु समाटन ऐं बलोचनि जा इख़्तिलाफ़ ऐं ख़ुदि मीरनि जा इख़्तिलाफ़ एतिरे हद ताईं वधियल हुआ जो सिंध जे ॿिनि मशहूरु मीरनि मीर सोबदार ऐं मीर अली मुराद ख़ैरपुरी अंग्रेज़नि जो पूरो साथ ॾिनो ऐं मीर अली मुराद केतिरनि आज़ादी पसंदि इंसाननि खे ख़तमु कराइण में अंग्रेज़नि खां बि अॻिभरो थी बीठो। जॾहिं थरपारकर में सोढन ऐं कोल्हनि अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु मशहूरु जंग खां पोइ आज़ादी जी जदोजहद शुरू कई तॾहिं उनखे दॿाइण ऐं ख़तमु कराइण में माणकाणी मीरनि ऐं ख़ासि करे शेर मोहम्मद ऐं किन ॿिनि सोढनि भरपूर हिसो वरितो ऐं अहिड़ी रीति हिननि मुहब वतन माण्हुनि खे क़त्ल ऐं गिरफ़्तार कराए अंग्रेज़नि सां वफ़ादारी जो पूरो सबूत ॾिनो। उनखां पोइ सिंध खे बम्बई खां अलॻि कराइण वारी तहरीक शुरू थी त उन तहरीक जे किन मुनसब हिंदू दानश्वरनि सां गॾु हिकु मौक़े ते मारूफ़ सिंधी सियासतदान सर शाहनवाज़ भुट्टे बि मुखालफ़त कई ऐं किन साईं जे संवारनि त उन नाज़ुक मौक़े ते सिंध खे पंजाब जी झोली में उछलाइण जूं तजवीज़ूं ॾिनियूं। बम्बई खां सिंध जी आज़ादी खां पोइ शहीद सिंध अला बख्श सूमरे जी क़यादत में सही माना में सिंध अंदरि हिकु क़ौमी हुकूमत क़ाइमु थी त उनखे बि राशिदी खोड़े ऐं सर ग़ुलाम हुसैन जहिड़नि मुफ़ाद परस्तनि हलणु न ॾिनो। हिकु मौक़े ते मज़हबी जोश में अची शेख अब्दुल मजीद सिंधी असेंबली में सिंध जे हक़ीक़ी लीडर अला बख्श सूमरे खे माराइण जी धमकी ॾिनी जंहिं ते अॻिते हली वाक़ई किन माण्हुनि अमल करे ॾेखारियो। सिंध में पीर साईं पागारे सबतुल्ला शाह जे मनसूबनि खे नाकाम बणाइण ऐं खेसि शहीद कराइण में सिंधी सियासतदाननि अहम किरदारु अदा कयो जंहिंजे नतीजे में हुर तहरीक हिकु आज़ादी जी तहरीक में फिरी कटर फ़िरक़े परस्त ऐं मज़हबी मजनूननि जो टोलो ऐं छड़वाग गुरूह बणिजी वई। ही चूंड वर्क हुआ नाम्यारे लेखक क़ौमप्रस्त अॻवान साईं अब्दुल वाहिद आरिसर जे किताब माड़िन मारिस कीनकी मां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वियो कुझु वर्क किताब मां। इन ते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन कॾहिं सींध सिंध जी न मेरी थिए कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए चन। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।